उन्हनि अल्लाह जे प्यारनि मां हज़रत इमाम हसन हज़रत इमाम हुसैन जेके रसूलुल्लाह जा नवासा रसूलुल्लाह के भी प्यारा त अल्लाह के भी प्यारा सभई जो सुभान अल्लाह। हज़रत इमाम हसन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जंहिंजी विलादत बासआदत रमज़ान महीने में अल्लाह फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास। अल्लाह फरमायो रमज़ान जो महीनो जंहिंमें क़ुरान नाज़िल कयो वियो सरापा हिदायत माण्हुनि जे लाइ। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात क़ुरान मजीद में रमज़ान महीने जो ज़िक्र बयान फरमायो आहे। रमज़ान महीनो बरकतुन ऐं रहमतुन वारो महीनो आहे। इन रमज़ान जे महीने में 15 तारीख़ ते हज़रत इमाम हसन जी विलादत थी आहे। हज़रत इमाम हसन जी विलादत 15 रमज़ानुल मुबारक ते थी आहे। किथे थी आहे? को गंबट में जाओ, को खूणन में जाओ, को खैरपुर में जाओ, को शिकारपुर में जाओ, को पीर गोठ में जाओ, पर सोनो हसन मदीने जे पाक शहर में जाओ। मदीने जी सभिनी के सिक हूंदी आहे। हर को चवंदो आहे मदीने वञा, मदीने जो शहर ही अहिड़ो आहे। वो दिन भी आएगा, वो रात भी आएगी, वो दिन भी आएगा, वो रात भी जब मिल के चलेंगे हम सब यार मदीने में। महबूबे खुदा का है दरबार मदीने में, है उम्मत आसी के गमख्वार मदीने में। मदीने जे पाक शहर में हज़रत इमाम हसन जी विलादत बासआदत थी आहे। हज़रत अली मुर्तज़ा पंहिंजे शहज़ादे खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि खणी आयो। हज़रत अली मुर्तज़ा सोचो त इन पंहिंजे प्यारे फर्ज़ंद जो नालो मां हरब थो रखां। हरब जी माना आहे जंग खे पसंदि करण वारो। सोणो अली बि जिहाद खे पसंदि करण वारो, त सोणो हसन हुसैन बि जिहाद खे पसंदि करण वारा। हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु के मुस्तफ़ा करीम जे दरबार में खणी आयो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ के त हरब नालो रखजे। रसूलुल्लाह फरमायो त हरब नालो नथा रखो, इन जो नालो रखूं था सोहणो हसन। 3 हिजरी में विलादत थी आहे। रमज़ान मुबारक जी 15 तारीख़ ते नालो रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात रखियो। अमर फातिमत ज़हरा जो लख्ते जिगर नूरे नज़र। हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु बुर्दबारा शजात थस, जवान मर्दिया दिलेरिया, छाजे करे जो सोने अली मुर्तज़ा शेरे खुदा जो फर्जंद आहे। हज़रत इमाम हसन जे लाइ हज़रत अबू हुरैरा फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, ओ मुंहिंजा मालिक, ओ मुंहिंजा पालनहार रब, मुझे हुसैन सां मूंखे मोहब्बत आहे। मां इन सां मोहब्बत थो कयां, तूं बि इन सां मोहब्बत कर। ओ हुसैन खे मञण वारो, ओ हसन खे मञण वारो, अवां खे ख़बर हुजे रसूलुल्लाह अॻिते ईअं बि फरमायो त जेको सोणे हसन सां मोहब्बत करे मुंहिंजा मौला तूं बि उन सां मोहब्बत कजां। हज़रत इमाम हसन जो वॾो शान, वॾो मक़ाम, वॾो मर्तबो ऐं मान।
रसूलुल्लाह फरमायो इहो सिबते रसूल हजरत इमाम हसन जा खोड़ सारा लक़ब हजरत इमाम हसन जो नालो त हसन कुन्यत अबू मोहम्मद लक़ब के मल तकी सजो वींदो हो हजरत इमाम हसन के मल सिबते रसूलुल्लाह सजो वींदो हो के मल रेहानतुर रसूल सजो वींदो हो यानी रसूलुल्लाह जो गुल आहे। हजरत इमाम हसन हिकड़े दफे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्लन मुबारकन ते सवारा हजरत इमाम हसन रसूलुल्लाह जे कुल्लन ते सवारा अग्या हजरत उमर फारूक नजर आयो हजरत उमर फारूक फरमायो केडी न भली सवारिया जो सोना हसन उन सवारी ते तू सवार आहे सभई जो सुभान अल्लाह जे सवारी ते तू सवार आहे केडी न या सवारी भली रसूलुल्लाह फरमायो उमर सिर्फ सवारी भली न बल्कि जेको सवार वा सोनो हसन वो भी भलो आहे। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नह सोनो हसन ऐं हुसैन जन्नती जवानन जा सरदार आहियां अमर फातिमा तो ज़हरा खातून जन्नता जन्नती औरतन जी सरदार आहे। असल आशिकन जो रहनुमा बरो हुसैन दाइमा दिल में रहे तो दिल रुबा दिल बरो हुसैन मत मते करे सुभान अल्लाह जह जो नानो मुस्तफा बाबो अली अल मुर्तजा फातिमा जी जल अमाए भाव हसन अल मुजतबा नानो निहार रसूलुल्लाह जी ज़ात जेको नबियन जो